अल ख़िदमत जमायत इस्लामी पारां फ़क़ीरा ॻोठ में दरअसल बोर मुतासिरनि जे 150 ख़ानदाननि में राशन तक़सीम कयो वियो। अल ख़िदमत जमायत इस्लामी जे सरबराहनि ज़िले ओलह जो सदर मोहम्मद यूसुफ जान मोहम्मद मुगेरी, फैसल जमील, फैसल शेख, मेरुल्ला मुगेरी ओलह प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त पूरी सिंध बरसाति ऐं ॿोॾि जे वर चढ़ी वई, लखे घराणा बेघर थी विया, हज़ारे जानियूं ज़ाया थी वियूं। हिन वक़्त ताईं हज़ारे माण्हू रोडनि ते बेयारो मददगार पिया आहिनि। उन्हनि जी मदद करण लाइ सिंध हुकूमत किथे बि नज़र न आई। सिंध हुकूमत बिल्कुलु ग़ाइब थी वई आहे। असांजा मारूअड़ा पधरे पट आहिनि, पर हुकूमत हिन वक़्त ताईं उन्हनि जी का बि मालिकी न कई आहे। ऐं असां गडाफ जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हज़ारनि जी तइदाद में राशन ॾेई चुका आहियूं। जेकी सफ़ेद पोश माण्हू कैंपुनि में न रहिया ऐं उहे किराए जी जाइनि में रहनि था, उन्हनि सफ़ेद पोश माण्हुनि खे राशन पहुचायूं पिया। असां सिंध हुकूमत खे गुज़ारिश था करियूं त मिसकीन मारूअड़नि जी मदद कयो। जेकी कराची आयल मारूअड़ा आहिनि, उन्हनि खे रोज़गार ॾेई हिते आबाद कयो वञे।